बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू सां मां आहियां रियाज़ सोरियाणी। नाज़रीन, कोरोना वायरस खां पोइ हर हंधि जेका सूरत हाल तब्दील थी आहे त असांजो सिंध बि उन मां तमामु घणो मुतासिर थियो आहे। इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। थैंक यू रियाज़। सभ खां पहिरियों तव्हां इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत कोरोना खे रोकण लाइ हिन वक़्त ताईं कहिड़ा अहम क़दम खयां आहिनि? तव्हां ॾिसो, मां अर्ज़ु कयां 26 तारीख़ पहिरियों केस आइडेंटिफाई थियो कोरोना जो। उन ॾींहुं CM साहब स्कूल्स बंदि करे छॾिया 3 ॾींहंनि लाइ। उन ॾींहुं उन खां पोइ उन ॾींहुं टास्क फोर्स ठाहिनि। उन टास्क फोर्स जी ज़िम्मेवारी इहा ई त उहो डेली बेसिस ते मिलंदो ऐं डेली बेसिस ते कोरोना जी शयुनि खे ॾिसंदो ऐं ॿुधाईंदो ऐं पंहिंजा रिकमेंडेशन्स ॾींदो। पोइ उनखां पोइ जीअं जीअं शयूं वधंदी रहियूं असां मज़ीद फ़ैसिला कया। CM साहब छा कया त हिकिड़ो एमरजेंसी पैसा रिलीज़ कराए छॾिया फॉर कोरोना फंड, जंहिंमें इंडस हॉस्पिटल ऐं हिकिड़ो ॿियो हॉस्पिटल आहे उन्हनि खे पैसा ॾेई की एमरजेंसी जी सूरत में तव्हां अगरि पेशेंट था थियनि उनखे तव्हां डील कंदव। उनखां पोइ उन्हनि एमरजेंसी फंड हिकिड़ो अनाउंस कयो CM साहब। उनखां पोइ जीअं तव्हां ॾिठो हूंदो त असांजो सॼी कॉन्संट्रेशन ई इहो कोशिशि पिया कयूं त चाइना खां जेके माण्हू अचनि, मुसाफ़िर अचनि, उन्हनि खे ॾिसूं। ऐं असांखे ईरान जो ख़्यालु ई न हो त ईरान खां ज़ाइरीन ईंदा ऐं हीउ मसइलो थींदो। असां चाइनीज़ एम्बेसी सां बि राब्ते में आयासीं, उन में लिस्टूं पिया ॾिसूं त केरु अचनि था, केरु आया आहिनि, केरु विया आहिनि पोइ कुझु अरसे में। उन खां पोइ हिकदमि हीउ ज़ाइरीन जो मसइलो आयो। फ़ौरन FIA सां राब्तो करे जेके जेके ज़ाइरीन बाय एयर विया उन्हनि जी लिस्ट वरितीसीं ऐं उन्हनि कंहिं कंहिं सां क्लोज़ कॉन्टेक्ट हो उन्हनि सां वरितोसीं ऐं उन्हनि खे उन्हनि जे कठि लॻी वियासीं। पोइ ताफ़्तान जो मसइलो आयो। तव्हां ॾिठो हूंदो त उते असां इहो चयोसीं फेडरल गवर्नमेंट खे त इन्हनि खे क्वारंटाइन कयो वञे, पर उते क्वारंटाइन न थियो। पोइ तव्हां ॾिठो हूंदो जंहिं नमूने ताफ़्तान वारा असां खणी वियासीं। CM सिंध जे तरफ़ां जेके क़दम खयां विया, जेके स्टेप वरिता विया, सभिनी उनजी साराह कई, पर पहिरियां जंहिं नमूने सां उहे तेज़ी सां मतिलबु उन ते वर्किंग थी, बाद में थोरो स्लो नज़र आया भई। तव्हां हिन बारे में छा थियो? न स्लो त अॼु ताणी बि तव्हां ॾिसो की केरु एक्टिव आहे। डेली बेसिस ते पाण अची प्रेस कॉन्फ्रेंस कंदा आहिनि, अची पंहिंजे सूबे जी ॻाल्हि सभिनीनि खे पाण अची ॿुधाईंदा आहिनि त छा छा थियो, केतिरा केसिस थिया, केतिरा पॉज़िटिव थिया आहिनि, केतिरा नेगेटिव थिया आहिनि, केतिरा सही थी निकिरी विया आहिनि। हिकु हिकु शइ पाण लीड पिया कनि। मशवरो थींदो अथनि, कैबिनेट जी फ़ौरन मीटिंग घुराईंदा आहिनि। बाद में कैबिनेट जी मीटिंग घुराए उन में फ़ैसिलो थी वियो त लॉकडाउन थियणु खपे त फौरी तौरु फ़ैसिलो कनि लॉकडाउन जो। तव्हां ॾिठो हूंदो जेके जेके फ़ैसिला सिंध कया आहिनि उन खे ॼण उहो 3 सूबा ॼण फॉलो पिया कनि, या इवन फेडरल गवर्नमेंट बि उनखे फॉलो पई करे। इहो बि थोरो आम माण्हुनि जो हिकिड़े ज़हननि में तासुर आहे त जेको वफ़ाक़ तरफ़ां आहे सिंध जी इन हवाले सां मतिलबु कोऑर्डिनेशन ओड़े नमूने न पई कई वञे या माण्हुनि जी हेल्प न पई कई वञे। तव्हां ॾिसो वफ़ाक़ डे 1 खां ॼण ईअं लॻे थो त सियासत थी करे हिन मसइले ते। जेके जेके शयूं सिंध करे पई उनखे न ओन पई करे, बल्कि डिस्करेज करे पई। हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह छा थियो, हुनजे नालाइक वज़ीर यको गुम हुया, कंहिं सीन में न आया। कल्ह सां निकिरी आयो, ज़ैदी बि निकिरी आयो, वाडा बि निकिरी आयो अची सिंध ते तनक़ीद करणु। हाणे इहो हिननि सिलसिलो शुरू कयो आहे। हाणे हालांकि हीउ अहिड़ो वायरस आहे, हिन में क़ौम खे गॾु थी सियासत जी ज़रूरत न आहे ऐं हू टोटली सियासत पिया करनि इन्हनि ते। तव्हां ॿुधायो जेको एहसास प्रोग्राम जेको जंहिंजो बेसिक नालो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, ऐं उहो ई आहे। उन जा हर ज़िले में सभु माण्हुनि खे मैसेज करे छॾियनि। तव्हां ॾिठा हूंदा हज़ार मायूं निकिरी आया ऐं लॉकडाउन में एतिरा निकिरी। इहो त हिन में माण्हुनि चयो त सिंध गवर्नमेंट जी मतिलबु कोताही आहे, एट ए टाइम एतिरा माण्हू गॾु थी विया, मतिलबु उहो न हुयो। मतिलबु मां तोखे अर्ज़ु कयां, हाणे जेकाबाद डिस्ट्रिक्ट आहे फॉर एग्ज़ाम्पल, हिते 70,000 माइयुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मिलंदो। हाणे हिननि छा कयो, 70,000 माइयुनि खे मैसेज हली रहियो। न SSP साहब खे ख़बर, न डिप्टी कमिश्नर खे ख़बर। पहिरियों मिसाल पंहिंजे ज़िले जी ॾियां थो, मां हिते मॉनिटर पियो कयां, फोकल पर्सन आहियां, न मूंखे ख़बर।
छो ईअं जीअं सुबुह जो उथियूं 9-10 बजे सवेरे उथी मूंखे ईअं लॻो थोरो रश थी वई आहे। मां उन महिल एस पी खे फ़ोन कयो आहे, मुंहिंजो भाई छा थियो आहे, लॉकडाउन ख़तमु थियो आहे छा, तव्हां ही को अहिड़ो अनाउंस लेट आउट में मतिलबु का थियो हुजे, मां न ॿुधो आहे। एस पी चयो न साईं उहो त न थियो आहे, हीउ मसइलो करे छॾियो आहे असां त फेडरल गवर्नमेंट वारनि, हिननि 70,000 माइयुनि खे मैसेजिस कया आहिनि, हाणे सभु एतिरा हज़ार माइयूं गॾु थियूं आहिनि, हाणे कंट्रोल करण जी कोशिशि कयूं था। पोइ DC खे चयो आहे गॾिजी मस कंट्रोल कयो आहे। इन्हनि हर ज़िले में ईअं कयो आहे, जेतिरा बि बेनिफिशरी आहे सभिनीनि खे मैसेज करे छॾियो। पूरी सिंध में जीअं MNA या MPS खे CM साहब फोकल पर्सन मुक़ररु कयो आहे, ईअं तव्हां हिते जेकाबाद में आहियो, छा तव्हां डेली बेसिस ते रिपोर्ट ॾींदा आहियो या मतिलबु डेली ऑन डॉट 9 o'clock? अॼु जेतिरी बि एक्टिविटीज़ थियूं, जेकी बि रिपोर्ट्स हूंदा, क्वारंटाइन घणा आहिनि, अगरि कंहिंजो टेस्ट वरितो आहे, अगरि कंहिंजो अॻु में टेस्ट वरितो आहे, उन जो रिपोर्ट छा आहे, जेके तबलीगी असां वटि हिते क्वारंटाइन में आहिनि उनखे घणा ॾींहं थी विया आहिनि, हाणे छा करिणो आहे, हिकु शइ जी डेली बेसिस ते एग्ज़ैक्टली 9 o'clock मूंखे मैसेज CM साहिब जो हिकिड़ो नंबर ॾिनल आहे, उनजो हिकिड़ो SO मुक़ररु थियल आहे इन कम जे लाइ, 9 बजे ऑन डॉट मूंखे उनखे मोकिलिणो आहे। CM साहिब जो हुकुम आहे इहो 9 जो 9:05 बि न थिए। अच्छा त उहो इहे जेके जेलनि जो खातो आहे, इन जा तव्हां सलाहकार आहियो CM साहिब जा, हाणे इन ते तव्हां उते कहिड़ा मेजरमेंट वरिता आहिनि? जीअं उते कुझु ॿुधण में आयो आहे त कैदियुनि में कोरोना जो मतिलबु शक आहे या कुझु ज़ाहिर थिया आहिनि, उहो पंजाब में थिया आहिनि, हिते कुझु बि न आहे अल्हम्दुलिल्लाह, हिन वक़्त ताईं न आहिनि। असां सभिनीनि जेलनि खे स्प्रे करायो आहे, ऐं जेके नया कैदी अचनि था पाण वटि उन्हनि खे 14 ॾींहंनि लाइ अलॻि रखूं था, उन्हनि कैदियुनि सां गॾु नथा रखूं। ॿियो जीअं इहो मसइलो थियो, मां कैबिनेट में इहो मसइलो खयो त जेके असांजा कैदी अचनि था हाज़िरीअनि ते, कोरट्स अचनि था, उते पंहिंजे मिट माइटनि सां मिलनि था, उते कंहिंसां बि मिली सघनि था, ऐं कंहिं कोरोना इफेक्टिव सां मिली वियो ख़ुदा न ख़ास्ता वापसि वञी उहो त सॼे जेल खे ॾाढे छॾंदो, त बारीक़ में त फैलण में टाइम ई न लॻंदो। पोइ इहो थियो त CM साहिब जी महिरबानी, उन्हनि उनमें इंटरवीन कयो ऐं इहो जज सां ॻाल्हायूं त बाबा या त तव्हां हाली केसिस जेल में ॿुधो, या पोइ इन्हनि खे आजो करार ॾियो त हाज़िरीअनि ते न अचनि। पोइ जॾहिं खां इहो थियो त हाणे असांजा कैदी हाज़िरीअनि ते नथा अचनि, इन करे अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु ताईं असां वटि ख़ैरु आहे। तव्हां पंजाब में ॾिठो हूंदो, लाहौर में 58 केसिस थी विया आहिनि कैदियुनि जा ऐं उनजे अमले जा, त फ़िलहालु असां वटि इन मामले में मसइलो न आहे। ऐं असांजा ओवर क्राउडिड जेके जेल आहिनि उहो 3 मेन जेल आहिनि, सेंट्रल जेल कराची, मलीर जेल कराची, मलीर डिस्ट्रिक्ट जेल कराची ऐं 3 लाड़काना जेल, इहे 3 ओवर क्राउडिड। उन्हनि जा कुझु कैदीज़ असां शिफ्ट कया आहिनि ॿियनि जेलनि में, ऐं बाक़ी मैनेज कयो। जीअं तव्हां जेकाबाद जा फोकल पर्सन आहियो ऐं तव्हांजी सियासी वाबस्तगी जेकाबाद सां आहे, तव्हां हितां लोकल आहियो, तव्हां इहो ॿुधायो जेकाबाद में हिन वक़्त ताईं घणा फंड अची चुका आहिनि ऐं माण्हुनि में राशन कीअं विरायो पियो वञे? ॾिसो, जेकाबाद में जेसि ताईं राशन जे हवाले सां फंड्स जी ॻाल्हि था कयो न, जी, राशन जे हवाले सां हिन वक़्तु 3 करोड़ ऐं 5 लख रुपया हिन वक़्तु ताईं अची चुका आहिनि राशन जे मद में। थियो ईअं त इहे पैसा एतिरा घणा न आहिनि, जीअं तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह जंहिं नमूने जी महांगाई आहे। पोइ हिते वेही करे मां MPS साहिबान खे बि घुराए करे, पंहिंजे तनज़ीम खे बि घुराए करे, DC सां वेही करे मां इहो फ़ैसिलो कयो त असांखे इन पैसनि में फस्ट फेज़ में तरजीह शहरनि खे ॾियणी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त घणो अफेक्ट शहर थियो आहे, उन हिसाब सां त जॉब अपॉर्चुनिटी शहरनि में वधीक आहे। डेली वेजिस वारा जेके माण्हू आहिनि उहे शहरनि में आहे, मज़दूर आहे, राज़ आहे, सैलून वारो घणो शहरनि में आहे। त मां चयो जेके असांजा मेन शहर आहिनि जंहिंमें जेकाबाद शहर मीर साहब हिकु वार्ड में मैक्सिमम 200 राशन विराइनि था, मतिलबु 1000 खां 1500 फैमिलीज़ आहिनि हिकु वार्ड में जेकाबाद में, त इहे त 200 किथे 400 बि विराया आहिनि, ईअं न सिर्फ़ु 200 ते रखियो आहे। उहो असां फ़ैसिलो कयो आहे कहिड़े वार्ड ते केतिरो हुजणु खपे। अगरि वॾो वार्ड आहे त उनखे 400-500 ताणी बि कयो आहे, जेके नंढा आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो एतिरा 10 लख खां मथे जी आदमशुमारी आहे डिस्ट्रिक्ट जी, केतिरा पुष्टि नथो सघे गवर्नमेंट आहे। पर पोइ बि ॿियूं माण्हुनि जे ज़हननि में इहे बि ॻाल्हियूं आहिनि, माण्हू चवनि था इहो जेको राशन विराइनि था इहो इंतिहाई नाक़िस क़िस्म जो आहे। तव्हां पाण उहो चेक कयो आहे? अॼु पाण चेक कयो आहे, जेके राशन इन खां अॻे बि ॾिठो आहे। हाणे ॾिसो, इहे तव्हां जंहिंखां राशन वठंदा उहो बि कॾहिं कॾहिं करे वठंदा आहिनि ईअं जीअं उन्हनि खे पैसा बचनि, पर असां रेंडमली ॾिठो आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि जेको मज़ीद ऑर्डर ॾिनोमि, अॼु मां उनजो सैंपल पाण ॾिसी आयो आहियां, हाणे DC ऑफिस में मीटिंग करे आयो आहियां।
हिकिड़ो तुंहिंजो माप बि सही आहे, ॿियो सही आहे, ग़रीब माण्हू आराम सां खाई सघे। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो, हिकु त हे तव्हां मतिलबु CM साहिब जे तरफ़ां फोकल पर्सन आहियो, इन हवाले सां हिते आहियो, तव्हां छा फोकल पर्सन न हुजो आहे पोइ बि जेका बाजी आवाम खे छॾे कराची हलिया वञो आहे? तव्हांखे अगरि 2010 जो फ्लड यादि आहे त उन महिल कंहिंजो फोकल पर्सन हो? हे त CM साहिब खे ख़बर आहे, हीउ वञी रहंदो, फोकल पर्सन ॿिए कंहिंखे बि करे सघे पियो। ॿियनि जाइ ते MPs खे कया अथनि उते, पर CM साहिबु ॼाणे थो, पार्टी ॼाणे थो त हीउ शख़्स अहिड़े वक़्त में पंहिंजे माण्हुनि खे न छॾंदो, हीउ त ॿिए कंहिंखे बि फोकल पर्सन कंदा त हे त पोइ बि वञी रही पवंदो, छो न इहो ई रहे ऐं पाण पंहिंजे माण्हुनि खे ॾिसे। ऐं उहो हर तारीख़ ॾिसंदा आहिनि, माज़ी में छा थियो तव्हां ॾिठो हूंदो, जॾहिं 9 मुहर्रम ते बम जो धमाको थियो। मां इहो दावा सां ऐं फ़ख्र सां चवां थो त हिकिड़े जुमे ते वाक़ियो थियो ऐं ॿिए जुमे ते मां सभिनीनि खे कंपनसेशन वठी ॾिनो। उन्हनि जा माण्हू न मोटी सघिया, ॿार मोटी न सघिया, पर ग़रीब खे साथ जे लाइ उन्हनि खे वठी छॾियनि। ऐं सिंध में अलाए केतिरा धमाका पाकिस्तान में थिया आहिनि, एतिरे जल्दी मां नथो सम्झां कंहिंखे कंपनसेशन मिली वई हुजे, पर इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, इहो न आहे मां को थोरो कयो आहे। हिन वक़्तु माण्हू मतिलबु इन थोरो परेशानी में आहिनि त असां जंहिंखे चूंडियोसीं या इलेक्शन में जंहिंखे वोट ॾियूं था, तव्हांखे बि हज़ारे वोट मिलंदा आहिनि, हमेशह तव्हां खटींदा बि आहियो, पर हिन वक़्तु माण्हू थोरो परेशान आहिनि त असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ज़ाहिर न आहिनि हिते शहर में, उन्हनि खे मतिलबु इहो आहे। हे वक़्तु अहिड़ो आहे मीर साहिबु जेको मतिलबु सियासत खां हटी करे माण्हुनि जी हेल्प करणु घुरिजे ऐं उन्हनि सां गॾु हुजणु खपे, त हमेशह मां सम्झां थो उहे माण्हू दिलनि में हूंदा। बिल्कुलु, पहिरीं त ॻाल्हि आहे तव्हांखे इहो ॻाल्हि क्लियर कयां न, हू खटिया न आहिनि, ठीकु आहे, हू खटिया न आहिनि, इहा बि तासुर ग़लति आहे। ख़ैर हिन महिल सियासत जी, हा हिन महिल उन्हनि कसम खयो आहे, ओथ खयो आहे, उहे आहिनि, MNA जी पघार बि खणनि था, MP जी पघार बि खणनि था, उनजा प्रिक्स एंड प्रिविलेजिस बि इस्तेमालु था कनि, सॼो कुझु गवर्नमेंट जो कनि बि था, नोटिफाई थी वियो आहे, सॼो कुझु आहे जेको थियो आहे। मूंखे ॿुधाइनि त सही आहिनि किथे, को ख़बर ई न आहे त भई तव्हां एग्ज़िस्ट कयो था, नथा कयो, आहियो किथे, कोई त ॿुधाए, न कंहिंजी ख़बर था ॼाणनि, न ॼाण अचनि नथा। माण्हू मुसलसल जेके बि आहिनि, मतिलबु सियासी हुजनि या हितां जा लोकल माण्हू, उहो DC ऐं SP जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस या इहे बयानु ॾींदा रहनि था त इहे मतिलबु जीअं असांखे मतिलबु MNA MPs खे लेकिन मतिलबु उन में नथा आणनि, ऑन बोर्ड नथा वठनि या उन्हनि जो चवणु नथा वञनि, मतिलबु इन में तव्हां छा चवंदव? न मां नथो सम्झां, मां फ़िलहालु त पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि इन करे कंदुमि त हितां जो सॼो हितां जी ॻाल्हि डील त तव्हां हितां कहिड़े MNA MP जी SP ऐं DC ख़्यालु नथा करे, मूंखे ॿुधाइनि। PTI त अॻवाननि तरफ़ां ई उहो त अचनि ई नथा, ख़्यालु उनजो कबो आहे जेको अचनि, हा बाक़ी हाणे ॿिया आम माण्हू जे त DC उन हिसाब सां हलंदो। ॾिस हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हीउ राशन जेको आहे इहो आहे ग़रीबनि जो, ठीकु आहे, बिल्कुलु न पीपल्स पार्टी वारे जो आहे, न PTI वारे जो आहे, न नून लीग जो आहे, न जमायत इस्लामी, कंहिंजो बि न आहे। अगरि हू चवनि था त असां चऊं लिस्टूं ॾियूं उन्हनि खे राशन ॾिजे त राशन उन्हनि खे न मिलंदो, राशन उन्हनि खे मिलंदो जेके डिज़र्व कनि था। हीउ ग़रीबनि जो राशन आहे ऐं कोशिशि कयूं था, ॾिस अलाह खे जान ॾियणी आहे, सभु खे वञिणो आहे, हिन मौक़े ते कोशिशि माण्हू इहो ई करे त ग़रीबनि ताईं पुॼे ऐं इहा प्रायोरिटी आहे। ॾिस मां न विरहाइण वारे कमेटी जो मेंबर आहे, न मुंहिंजो कमु आहे विरहाइण जेको कमेटी हिकिड़ी मुक़ररु आहे जंहिंजो DC साहिब जो नॉमिनी उनजो हेड आहे, उन में काउंसलर आहिनि, कुझु NGO वारा आहिनि, कुझु नोटेबल्स आहिनि, उहे विरहाइनि था। आई हैव नथिंग टू, पर मां मॉनिटर ज़रूरु कयां थो। मूंखे जिते जिते ग़लती नज़र ईंदो आहे, जिते जिते शुरू में कुझु राशन वाक़ई सही न हो ऐं मां रैंडमली कढिया ॾिठुमि ऐं जंहिंखां हिननि ठीको कयो, मां चयो कैंसिल कयो उनजो ठीको। अच्छा, त मीर साहिबु इहो ॿुधाइजो, मतिलबु इहे जेको आहे हिन वक़्तु रक़म आई आहे DC जे थ्रू विराई पई वञे, इहा त हुकूमत जे तरफ़ां आहे। मीर एजाज़ हुसैन जखराणी हितां जे माण्हुनि लाइ छा करे रहियो आहे? हाणे मां ॾिस अहिड़े मौक़े ते न चवंदुमि त मां छा करे रहियो आहियां, मां जेको कुझु करे रहियो आहियां इहो अलाह जे मुंहिंजे विच में आहे, ख़ासि करे राशन जे हवाले सां। अच्छा, मतिलबु तव्हांजे तरफ़ां माण्हुनि जी मदद कई पई वञे पर्सनली? बसि जे ज़रूरु अच्छा, ॿुधाइण नथो, छोकी मूंखे आदत न आहे मां कंहिंखे बैग ॾियां पहिरियों मुंहिंजा फ़ोटो कढो, इहो त पंहिंजी बि तज़लील करणु आहे, ॿिए जी बि तज़लील करणु आहे। हिकिड़ो त तव्हां उनखे ॾियो था ऐं पोइ वरी उनजा फ़ोटा बि कढो था, त मां इन जे करे इन ॻाल्हि ते यकीन नथो रखां। मूंखे अलाह जा लख एहसाननि मूं ते, अलाह जी लख महिरबानियुनि मूं ते, त मां अगरि का शइ कंदुमि त पंहिंजे रब जी। अच्छा, लॉकडाउन में
80% मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो तबिको आहे जेको डायरेक्ट मुतासिर थियो आहे। जेके डेली वेजिस वारा आहिनि या जेके मतिलबु सुबुह सां निकिरनि था पंहिंजो कमु करनि था उहे ॾाढा मुतासिर थिया आहिनि। तव्हां छा था सम्झो जेके लॉकडाउन इहो वधीक एक्सटेंड थियो त इन सां माण्हू मतिलबु थोरी ख़राबु सूरत हाल थी वेंदी? रियाज़ ॻाल्हि ॿुध, तव्हां वारी ॻाल्हि में बि वज़न आहे, जेकाबाद हुजे, सिंध हुजे, तक़रीबन असां वटि ग़रीब माण्हू तमामु घणो आहे। ऐं ग़रीब माण्हू उहो आहे कि जेके डेली सुबुह जो निकिरी पंहिंजे कारोबार पंहिंजो कमु करे, मज़दूरी करे, पंहिंजो कंहिं बि क़िस्म जो कमु करे उहो पैसा कमाए शाम जो पंहिंजे बच्चनि खे वञी खाराईंदो आहे, राशन वठी हिकु ॾींहं जो वठी रखी छॾींदो आहे, ईअं हूंदो आहे। इन जो असरु त ज़रूरु पवंदो उन्हनि खे, उन्हनि जी रड़ियूं निकिरी वेंदियूं। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, अहिड़ी बीमारी जंहिं दुनिया खे लॉक करे छॾियो, ब्लॉक करे छॾियो, दुनिया बीही रही आहे, दुनिया जी इकोनॉमी क्लैप्स थी थियनि। अमेरिका जहिड़े मुल्क में चवनि था 1.25 करोड़ 1.5 करोड़ जेके आहिनि बेरोज़गार थी वेंदा। हाणे मसइला त आहिनि। हाणे उहा प्रायोरिटी आहे, कोशिशि इहा ई करणी आहे कि इन में घटि जाननि जो ज़ाया थिए ऐं बीमारी पखेड़िजे न, फैलिजे न, इहा कोशिशि आहे। हिते छा सहूलियत आहे इन टेस्ट जी? उहो त कराची में ॾाढी मुश्किल सां थिए थी, आम माण्हू जी ईअं नथी थिए जेसिताईं सिम्पटम्स ज़ाहिर नथा थियनि या घणो शक न आहे कंहिं ते। तव्हां छा था सम्झो हिते जेकॾहिं कंहिं माण्हू खे अहिड़ी शक नज़र थिए या का बीमारी जा सिम्पटम्स हुजनि त उहो टेस्ट कीअं कराए? न, हिते किट्स आहिनि, मौजूदु आहिनि। जेकाबाद में? जी, मां रखियो वेठो आहियां। मां हिते न आहे, ईअं न आहे वेठो आहियां। ॿिए जाइ ते खुटी बि पवंदा, मुंहिंजो मेक श्योर कंदो मुंहिंजा किट्स मां वटि अवेलेबल हूंदा। तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तियार कार पॉज़िटिव आयो असांजो, थोरो उनखे सिम्पटम्स आहे, मूंखे फ़ोन कयईं, चयो मूंखे हीउ मसइलो आहे, मोकिलाए टेस्ट कयोसीं, पॉज़िटिव आयो, पर अलहमदिल्ला ठीकु थी वियो। 2 दफ़ा ॿीहर टेस्ट करायो। जेका जा माण्हू इन वारे सां मुतमिन हुजनि त हिते टेस्ट जी सहूलियत मौजूदु आहे? हा, टेस्ट जी सहूलियत उन सूरत में जो असांखे या उनजी ट्रेवल हिस्ट्री हुजे या इहो ख़बर हुजे। जीअं मुख़्तियार कार खे मसइलो थियो, मां मुख़्तियार कार खे चयुमि पंहिंजो लिस्ट ॾे। अच्छा बाबा, तूं केतिरे माण्हुनि सां क्लोज़ रहियो आहे इन अरसे में? उन हिकिड़ा जंहिंमें उन पंहिंजे फैमिली जा बि नाला ॾिना, पंहिंजे दोस्तनि यारनि जा, पंहिंजे कुलीग्स जा जेके गॾु कमु कनि, 28 माण्हुनि जा मूंखे नाला ॾिननि त ही 28 ॼणा मूंसां सफ़ा घणो क्लोज़ रहिया आहिनि। सभिनीनि जा मां टेस्ट कराइनि, अलहमदिल्ला नेगेटिव थी आहे। चलो, वॾी महिरबानी मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कईसीं सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब सां। इजाज़त ॾींदा, अल्लाह वाई।